अॻिते अल्लाह ताला हिकिड़ो मिसाल बयानु फरमाए, मसलुहुम कमसलिल लज़ी इस्तौक़द नारा। इता मिसाल क़ुरान मजीद जे अंदरि हिकिड़ो अहिड़ो माना मसलो आहे जंहिंसां इंसान खे उहा ॻाल्हि सफ़ा वेझड़ाई जे अंदरि अची करे माना ॻाल्हि सम्झ में अची वेंदी आहे। अबू बकर इब्नुल अरबी वॾो हिकिड़ो आलिम बरगुज़ीदा बानो थी करे गुज़रियो आहे। उन जा वॾी तसनीफ़ात ऐं उन जा किताब वग़ैरह आहिनि। उन्हनि पंहिंजे किताबनि जे अंदरि हिकिड़ो तफ़सीर आहे उनजो अहकामुल क़ुरान जे नाले सां। उन में उन लिखियो आहे त सिर्फ़ु सूरतुल बक़रा जे अंदरि अल्लाह तबारक व तआला अलाए केतिरियूं मिसालियूं ॾेई करे माना ॻाल्हि सम्झाई आहे। मिसाल सां इहो थींदो आहे जो माण्हू उन ॻाल्हि खे चङे नमूने सां उहा ज़हन जे बिल्कुलु क़रीब थी वेंदी आहे, सम्झण में आसानी थींदी आहे। कंहिं बि माण्हू खे तव्हां का बि ॻाल्हि सम्झाईंदो, पोइ जॾहिं ॻाल्हि सम्झ में न चवंदो भाई को मिसाल ॾेई करे भला सम्झाए त जीअं ॻाल्हि ज़हन जे अंदरि वेझी वञे, त पोइ हिन क़ुरान मजीद जे अंदरि तौरात में, इंजील में, ज़बूर में या जेके बि ॿिया सहीफ़ा हुया उन में बि अल्लाह ताला काफ़ी मिसालूं ॾेई करे माना माण्हुनि खे सम्झायो आहे। हाणे अल्लाह ताला हिते मुनाफ़िक़नि जो मिसाल बयानु फरमायो आहे। हिकु हे मिसाल आहे, हिकिड़ो इन खां पोइ वरी अॻिते मिसाल ईंदो। हीउ जेको मिसाल बयानु कयो वियो आहे, मुनाफ़िक़नि जा ॿ क़िस्म हुया। मुनाफ़िक़नि जा घणा क़िस्म हुया? ॿ क़िस्म हुया। उन्हनि जे अंदरि जहालत ॿिनि क़िस्मनि जी, हिकिड़ी आहे जेल मुरकब, ॿियो आहे जेल बसीत। जहालत मुरकब उनखे चइबो आहे जेको माना जंहिं दग खे सम्झे त हीअ माना सही आहे उनजे मथां हले थो पियो, ऐं जेल बसीत उनखे चइबो आहे उन वीचारे खे ख़बर न पवंदी आहे त हे दगु सही आहे या न आहे, पोइ किथां न किथां रस्तो निकिरी वेंदो आहे त वरी उनजे मथां। हिन मिसाल जे अंदरि जेको अल्लाह तबारक व तआला बयानु फरमायो आहे उहो उन्हनि मुनाफ़िक़नि जो जेके कट्टर मुनाफ़िक़ हुया, माना ईअं सम्झो त उन्हनि जे वापसि थियण जो को बि रस्तो न हुयो। अल्लाह ताला फरमाए थो मिसाल उन्हनि माण्हुनि जो, माना उन्हनि मुनाफ़िक़नि जो मिसाल उन माण्हुनि जे मिसाल जीअं आहे जंहिं इस्तौक़द नारा, जंहिं वञी करे बाहि बारी, फलम्मा अज़ाअत, पोइ जॾहिं रोशन कयईं उनजे अतराफ़ खे, मा हौलहू ज़हबल्लाहु बिनूरिहिम, पोइ अल्लाह तबारक व तआला उनजी रोशनी खे ख़तमु करे गुम करे छॾियो। व तरकहुम, पोइ छॾियईं उनखे फ़ी ज़ुल्मातिन, अंधेरे जे अंदरि ला युबसिरून, नथा ॾिसनि, सुम्मुम बुकमुन उम्युन फ़हुम ला यरजिऊन, अल्लाह ताला फरमाए थो ॿोड़ा गूंगा अंधा, फ़हुम ला यरजिऊन, इहे न मोटंदा, वापसि न थींदा। हाणे ॾिसो मिसाल ॾेई करे अल्लाह तबारक व तआला सम्झाए थो इन्हनि जो मुनाफ़िक़नि जो मिसाल अथव। जीअं हिकिड़ो माण्हू आहे, उहो जंगल जे अंदरि वियो, जंगल जे अंदरि जेॾी महिल वञे थो त हूंदा ई आहे राज वॻड़ियुनि जे अंदरि काश हुनखे नज़र नथी अचे। हाणे हिननि माण्हुनि छा कयो, वञी खणी लकड़ियूं या काठियूं वञी खणी आया, काठियूं खणी करे बाहि ॿारियो। आई ॻाल्हि, इस्तौक़द नारा, बाहि ॿारियूं। हाणे इहा बाहि जेॾी महिल ॿारियूं, तव्हां पाण ॿुधायो बाहि जेॾी महिल ॿरंदी त पोइ रोशनी थींदी या न थींदी? त क़ुर थो चए फलम्मा अज़ात मा हौलहू, पोइ जीअं हिननि बाहि जो ॿारी त पोइ उनजे चारो तरफ़ छा थी वई? रोशनी थी। हाणे रोशनी त अची वई, पर ज़हबल्लाहु बिनूरिहिम, अल्लाह ताला उन्हनि जी अखियुनि जी रोशनी खे सलब करे छॾियो, ख़तमु करे छॾियो। हाणे ॾिसो हिकिड़ो आहे ऊंदहि, माण्हू वञे थो वञी माना जेको आहे ऊंदहि आहे, का रोशनी न आहे, उहा ॿी ॻाल्हि आहे। हिकिड़ी वरी ॿी ऊंदहि इहा आहे त माना बाहि ॿरे थी पई, पर पोइ बि माण्हू खे अखियूं न हुजनि, माना ॾिसी न सघे। आई ॻाल्हि सम्झ? हिननि मुनाफ़िक़नि जो मिसाल ईअं अथव इन बाहि वारो, छाजे करे पहिरियों त हे चलो ठीकु आहे ऊंदहि जे अंदरि हुया, का नुबुवत न हुई। जॾहिं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम आया, ईमान जी रोशनी आई, ईमान जो नूर जॾहिं पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अची करे ॿुधायो, अल्लाह जे रसूल जे ॿुधाइण सां हीअ सॼो जिहान हीअं चोॾींहं जे चंड वांगुरु रोशन थी पियो। माना हिन बाहि वांगुरु सॼे चोॾींहं जे चंड वांगुरु छा थी वई? चांडाण, हर शइ सम्झ में अची वई। हे हक़ु आहे, हे बातिल आहे, हे सही आहे, हे ग़लति आहे, हीअं करिणो आहे, हीअं न आहे करिणो, माना रोशन थी पई। पर हिननि जो छा थियो? हिन जो मिसाल उन माण्हू वांगुरु आहे जंहिं बाहि त ॿारी, हाणे बाहि ॿारण खां पोइ रोशनी त आहे, पर अचानक जेकॾहिं हुनजी अखियुनि मां नज़र हली वञे त इहा रोशनी हुनजे कम जी न रहंदी न बाबा, उहा रोशनी हुनजे कंहिं कम जी न आहे। हिननि मुनाफ़िक़नि जो मिसाल बि ईअं आहे त जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिदायत जो ॾीओ खणी करे हिननि खे सम्झायो, रोशनी हिननि खे ॾेखारियईं, सम्झाईं, पोइ हिननि छा कयो? अल्लाह ताला हिननि जे मथां उहा ऊंदहि वारो पर्दो हिननि जे अखियुनि जे मथां, अॼु रोशनी त मौजूदु आहे पर हे उन मां फ़ाइदो नथा खणी सघनि। आई ॻाल्हि सम्झ में? हक़ जी, क़ुरान जी, पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका तालीम ॾिनी उहा रोशनी मौजूदु आहे, पर हीअ जेके मुनाफ़िक़ हुया उन रोशनी मां फ़ाइदो न पिया खणी सघनि। उनजी वजूहात आहिनि फ़ाइदे न खणण जूं। वजह इहा आहे त ही माण्हू जीअं तव्हां मथे ॾिसी आहियो, सभ खां पहिरीं हिननि में जेका बीमारी हुई ऊंदहि हुई, सम्झो था,
या जीअं खणी करे सम्झो त अलाह ताला हिननि जी दिलनि जे मथां जेको कलंक जेको निशान हुयो उहो इहो हुयो जो हीअ वॾा कूड़ा हुया, फिराडी माण्हू हुया, फसादी हुया, अलाह जी ज़मीन में फसाद करे पोइ छा चवंदा कालू इन मां न मुस्लिम। असां त जेको गुज़िरियल दर्स में हलियो असां त ज़मीन में इस्लाह कंदड़ आहिनि। बिमाकानू यकदिबून कूड़ जी बीमारी बि हिननि जे अंदरि, युखादिऊन अल्लाह वल्लदीन आमनू ठगी ऐं फिराड जो मामिलो बि हिननि जे अंदरि। इन्हनि सभिनी मामलात ऐं मसाइल जे करे रब साईं हिननि खां इहा शइ जेका आहे उहा माना तौफ़ीक़ हिननि खां हली वई। हक़ु ॾिसंदे बि हिननि खे हक़ु सम्झ में न पियो अचे त हक़ु छा आहे, क़ुर छा थो चवे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीम छा थी चवे। फ़हुम ला यरजून, एॾो कुफ़र जे अंदरि अॻिते निकिरी विया जो ला यरजून, उन्हनि जे मोटण जी का बि उमेद कंहिं बि क़िस्म जी न आहे। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? इहो मिसाल ॾेई करे अलाह ताला फरमाए थो जीअं सुमुन ॿोड़ा गूंगा ऐं अंधा जीअं हूंदा आहिनि, फ़हुम ला यरजून, हे ॿोड़नि अंधनि ऐं गूंगनि वांगुरु हिननि जे मोटण जी का बि उमेद न आहे। आई ॻाल्हि सम्झ में? छाजे करे त जेकॾहिं को माण्हू का ॻाल्हि मिसाल जी ॻाल्हि आहे ॿुधाए, उनखे माण्हू ॿुधी अणॿुधो करे छॾे, चवंदा भला ॿोड़ो आहे छा यार हे ॾिस, या को माण्हू का शइ ॾिसे बि सही। हाणे ॾिसो न, हिदायत जो नूर उन्हनि जे अंदरि मौजूदु आहे, पोइ बि उन्हनि खे हिदायत नज़र नथी अचे त पोइ अंधे जे मिसल थी विया नी। तॾहिं अलाह ताला चयो त इहे सुमुम बुकमुन उम्युन फ़हुम ला यरजून, इहे ॿोड़ा गूंगा ऐं अंधा आहिनि, फ़हुम ला यरजून, पोइ इहे न मोटंदा, इन्हनि जे मोटण जी का बि उमेद न आहे। हाणे अॻिली आयतुनि जे अंदरि अलाह तबारक व ताला वरी उन्हनि मुनाफ़िक़नि जो मिसाल थो फरमाए जेके जहले बसीद जे अंदरि हुया, माना तरद्दुद जो शिकार हुया, पका कटर मुनाफ़िक़ न हुया। पोइ जेकॾहिं कॾहिं कॾहिं क़ुर ऐं हदीस जी ॻाल्हि ॿुधंदा हुआ त वरी हेॾे मोटण जी सोचींदा त यार हे रस्तो सही आहे, वरी कॾहिं कॾहिं हुननि जी शाट लॻी वञे त वरी हुननि जे पासे ॾे हलिया वेंदा, चवंदा यार हे रस्तो माना सही आहे। माना इहे अहिड़ा माण्हू हुया, इन्हनि जे मोटण जी का न का उमेद, को न को आसरो हुयो। पर उन्हनि जो बि अलाह ताला हिकिड़ो मिसाल ॾिनो आहे। अलाह साईं फरमाए थो इन्हनि जो वरी मिसाल ईअं अथव, औ कसई बि मिन समाए, या जीअं मींहुं वसंदो आहे ककरनि मां। मींहुं किथां वसंदो आहे बाबा? ककरनि मां। फीहे, पोइ हिन मींहं जे अंदरि छा छा हूंदो आहे? ज़ुल्मातुन, पोइ हिन मींहं जे अंदरि ऊंदहि हूंदी आहे। तव्हां असां ॾिसूं न मींहं जे अंदरि जॾहिं झुड़ जो सॼे आसमान जे मथां छाइजी वेंदो आहे त छा हूंदो आहे? ऊंदहि थी वेंदी आहे। फीहे ज़ुल्मातुन, पोइ हिन जे अंदरि ऊंदहि हूंदी आहे। व रादुन, हिन जे अंदरि गाज बि हूंदा आहिनि। व बरकुन, हिन जे अंदरि विज बि हूंदी आहे, बिजली जेका आसमान जी चऊं। पोइ यजअलून असाबिअहुम फी आज़ानिहिम मिन सवाइक़ि हज़रल मौत, पोइ विझंदो आहे माण्हू असाबिअहुम फी आज़ानिहिम, पंहिंजे आङुरियूं खणी करे पंहिंजे कननि जे अंदरि, ओ उन कड़काहट जो जेको आवाज़ु हलंदो उन जे भव जे करे, या हज़रल मौत, मौत जे भव जे करे, त मथां असां हिन में मरी न वञूं। अलाह ताला बि घेरो कंदड़ आहे काफ़रनि खे। हाणे ॾिसो, औ कसई बि मिन समाए, समा जो लफ़्ज़ अरबी में चइबो आहे आसमान खे, असल हक़ीक़त नालो इहो आसमान जो आहे। आसमान खे बि चइबो आहे अरबी में समा, छत खे बि चवंदा आहिनि, हीअ छत आहे न, हिन खे बि असां समा चई था सघूं। ज़ाहिर आसमान बि छत जे मिसल आहे, हिन जे करे हुनखे अरबी में समा चइबो आहे। हिते अलाह तबारक व ताला हिन समा मां मुराद ककर वरिता आहिनि, जेके ककर हूंदा आहिनि आसमान जे हेठियां जेके ककर हूंदा आहिनि, उतां जेका बारिश वसंदी आहे, इन मां मुराद ककर आहिनि। हाणे हिन जे अंदरि अलाह ताला चए थो ॾिसो जीअं माना हिकिड़ी ऊंदहि हूंदी आहे, इन जे अंदरि जेको आहे सो गाज हूंदो आहे या बर्क़ विज हूंदी आहे, आवाज़ु जेको थींदो आहे राद, किन त उलमा मुफ़सिरीन लिखियो आहे राद हिकिड़ो फ़रिश्तो आहे अलाह ताला जो। पोइ जॾहिं अलाह ताला जी तस्बीह तारीफ़ कंदो आहे त इहे आवाज़ वग़ैरह थींदा आहिनि। जीअं अॼुकल्ह साइंसदान चवंदा त हे जेके ककर हूंदा आहिनि टननि जी सूरत में हूंदा आहिनि। पोइ फ़रिश्ता जॾहिं जिथे हुकुम थींदो अलाह जो, बाबा फ़लाणी ज़मीन ते वञी करे तव्हां वसायो, पोइ उते जेॾी महिल पहुचंदा आहिनि, पोइ हीअं ककर जॾहिं पंहिंजो पाण में मिलंदा आहिनि न, मिलण जे करे जेको आवाज़ु थींदो आहे, उनजे मिलण मां पोइ हिकिड़ी चिणगाई निकिरंदी आहे, जेका विज ऐं बिजली जंहिंखे तव्हां असां चवंदा आहियूं, अलाह माफ़ फरमाए, एॾी ख़तरनाक हूंदी आहे। उहा विज जे करे कंहिंजे मथां पवे त कंहिंजे बचण जी का बि उमेद न हूंदी आहे। जी बाबा कमा जा, हाँ हाँ मांखे ॾियूं साहब, आई ॻाल्हि सम्झ में? अलाह ताला फरमाए थो यजअलून असाबिअहुम, पोइ विझनि था उहे पंहिंजी आङुरियूं पंहिंजे कननि जे अंदरि, मिन सवाइ के कड़कनि जे करे या मौत जे भउ जे करे। अलाह ताला बि घेरो कंदड़ आहे काफ़रनि खे। यकादुल बर्क़ु यख़्तफ़ु अबसारहुम, हाणे ॾिसो हीअ जेका अलाह जी हिदायत आहे उहा बि बमिसल इन मींहं जे आहे।
आई ॻाल्हि सम्झ में। जॾहिं मींहुं हलंदो आहे या मींहुं जेको वसंदो आहे पोइ इन मां ज़रूरी न आहे त जेका बि ज़मीन दुनिया जे अंदरि उहा आबाद थिए। तव्हां सम्झो था हिकिड़ी कलराइती ज़मीन हूंदी आहे ऐं ॿी हूंदी आहे आबाद ज़मीन। पोइ जॾहिं मींहुं पवंदो आहे जेका आबाद ज़मीन हूंदी आहे न उहा पंहिंजो पाण वरी ठही ऐं तयारु थी वञे। जेका कलराइती ज़मीन हूंदी आहे उहा जीअं आहे तहिड़ी आहे, उहा पाणी खणंदी न आहे, पाणी दुबनि जी सूरत में हुनजे मथां बीठो हूंदो आहे। पोइ इन में मींहं जो क़सूरु न आहे, उन ज़मीन जो पंहिंजो क़सूरु आहे। हिननि जूं दिलियूं बि ईअं ई आहिनि। हिदायत आम हुई सभिनी जे लाइ। पोइ जिन हिदायत हासिलु कई, के बिलाल हबशी बणिजी आहे, के अबू बकर सिद्दीक़ बणिजी आहे, के फारूक आज़म बणिजी आहे, के हज़रत उस्मान वांगुरु एॾे वॾे दर्जे ऐं मक़ाम ते, के हज़रत अली साईं वांगुरु वॾे मक़ाम ऐं दर्जे जे मथां पहुता। पोइ जिन हासिलु कई अलाह सां उन्हनि खे हिदायत ॾिनी, जिन हासिलु न कई अलाह ताला उन्हनि खे हिदायत उहा उन्हनि जे नसीब जी ॻाल्हि आहे। फ़ीही ज़ुल्मातुन अलाह ताला फरमाए थो यकादुल बरक़ु इजो विझ थी झटे उन्हनि जी अखियुनि खे कुल्लमा अज़ाअ लहुम पोइ जॾहिं उनजे अंदरि रोशनी थिए थी त वरी हलनि था। वइज़ा अज़लम पोइ जॾहिं उनजे अंदरि छा थी थिए ऊंदहि थी थिए त पोइ वरी बीह था रहनि। हे जेके हुया मां तव्हांखे चयुमि न त मुतरद्दिद माण्हू हुया, माना ॾिसनि पिया पहिरियों त हिननि खे इहो हुयो त यार असांजो माल अमुन में तॾहिं रहंदो असां मुस्लमान थियूं, ठीकु आहे। पोइ जॾहिं हे माना वीचारा माना मुज़ब्ज़बीन बैन ज़ालिका ला इलाहा हाउलाए वला इलाहा हाउलाए, हे अहिड़ा मुनाफ़िक़ हुया जो माना वीचारा तरद्दुद जो शिकार हुया। कॾहिं ईमान जी इस्लाम जी ॻाल्हि ॿुधनि पिया त वरी चलो बाबा ठीकु आहे अदा उन में जीअं आसमान त अलाह ताला फरमाए थो जॾहिं बिजली अॼु ईअं रोशनी जो थिए थी, रोशनी थिए थी त वरी ईअं थोरो हलनि था। वइज़ा अज़लम अलैहिम क़ामू पोइ जॾहिं वरी उन्हनि जे मथां ऊंदहि थी कई वञे त वरी उहे वीचारा बीह था रहनि, उन्हनि जे अंदरि अॻिते हलण जी का बि सघ कान्हे का। पोइ हीअ वरी कॾहिं होॾे पर माना हिननि जे मोटण जी का न का उमेदु आहे। वलौ शाअ अल्लाहु लज़हब बिसमइहिम व अबसारिहिम ऐं जेकॾहिं घुरे हा अल्लाह त ने आहे हिननि जे ॿुधण ऐं हिननि जे ॾिसण खे। इन अल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर बेशक अल्लाह तबारक व तआला जी ज़ात हर शइ जे मथां कुदरत रखंदड़ आहे। ॾिसो ॿुधण ऐं ॾिसणु इहे आलात जेके अल्लाह साईं इंसान खे कन ॿुधण जे लाइ ॾिना, अखियूं ॾिसण जे लाइ ॾिनई, इन्हनि जो मक़सदु छा आहे? इन्हनि जो मक़सदु इहो आहे त इन्हनि सां असां हक़ खे ॿुधूं ऐं हक़ खे ॾिसी करे उन जे मथां ज़िंदगी गुज़ारियूं। पर जेकॾहिं हक़ खे ॿुधूं बि सही, हक़ खे ॾिसूं बि सही, पोइ बि जेकॾहिं हक़ जे मथां न हलूं त पोइ जेको रब इन्हनि खे ॾियण जे मथां क़ादिर आहे उहो अलाह इन कन जे ॿुधण जी ताक़त ऐं अखियुनि जे ॾिसण जी सघ जेका उनखे खसे त उनजे मथां बि छा आहे क़ादिर आहे। अलाह ताला जे मथां इहा शइ का दूर न आहे। अलाह खां दुआ आहे अलाह अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। एसी ताईं हिननि मुनाफ़िक़नि जूं निशानियूं पूरियूं थियूं। अॻिते वरी इंशाअल्लाह जीअं हलंदासीं जेको बहस ईंदो उनजे मुतालिक़ बयानु थींदो। अलाह खां दुआ आहे अलाह अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।